हे पान वगैरह गुटको छालिया सिगरेट वगैरह जी भी ये तैयार लगी पई आहे। हेॾां हे संबोसो पकोड़ो वगैरह जेको थींदो आहे, ही गोलगप्पा जेको पियो आहे, गोलगप्पो भी तव्हां लॻाए सघो था। समोसा पकोड़ा ही रेड़ो ॾिसो, ही घटि में घटि ये कितने मन उठाएगा वज़न? चाचा कितना मन खड़ा? किधर जाओगे? बांग्लादेश। आसिफ भाई इनके टायर के थोड़ा रेट बता दो मुझे। ये फाइबर के पहिए आएंगे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, हिकिड़ी नई मालूमाती वीडियो सां गॾु मां तव्हांजो पंहिंजो नज़ीर मेमण। मां तक़रीबन 3 चक्कर रेंचोलान जेको रेड़ा मार्केट आहे वीडियो करे चुको आहियां। ऐं अॼु जो वीडियो भी कुझु ईअं ई आहे त दोस्त पुछंदा आहिनि त रेड़ा किथां था मिलनि, नवां रेड़ा किथां था मिलनि, टायर ट्यूब किथां था मिलनि। अॼु सॼो वरी बि हिकु दफ़ो ॿीहर मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त इहा रेंचोलान मार्केट आहे, रेड़ा मार्केट हिनखे चयो वेंदो आहे। सिविल अस्पताल खां पहिरियों ताज कॉम्प्लेक्स आहे न, ताज कॉम्प्लेक्स जे साम्हूं सॼे पासे ते घिटी थी वञे, उते ई माना रेड़ा ठहनि था पिया। टायर ट्यूब भी तव्हांखे मिलंदो, पान गुटके जी केबिन भी तव्हांखे मिलंदी, हर तरह जो रेड़ो तव्हांखे मिली सघंदो हिते। तो मां वधीक तव्हांखे ॾेखारियां थो त छा छा हिते मौजूदु आहे, ऐं ख़ासि करे रेड़ा मां तव्हांखे ॾेखारियां। हेॾां हे संबोसो पकोड़ो वग़ैरह जेको थींदो आहे, ही गोलगप्पा जेको पियो आहे, गोलगप्पो भी तव्हां लॻाए सघो था। समोसा पकोड़ा भी इन गाड़ी से लगाए सको था। हिन में अच्छा, इसमें सिर्फ टायर डलेंगे, पूरी मुकम्मल है ये? इसमें टायर लगेंगे, टायर लगने के बाद अगर दरवाजे वगैरह जैसे चाहिए तो उसके साथ जो है 60,000 रुपये की पड़ेगी। 60,000 ज़्यादा नहीं है, कमी पेशी हो सकती है। 79 पैसे है, इसमें कमानी भी भारी है, इसमें व्हील भी अच्छे लगेंगे मोटरसाइकिल वाले। अच्छा, वो जो लोकल वाले व्हील चल रहे हैं ना वो नहीं है इसमें। दरवाजों के बगैर? दरवाजों के बगैर पड़ेगी 50,000 रुपये। 50,000। अच्छा, ये बनी नहीं है अभी कोई? अभी इसमें थोड़ा सा काम बाकी है। अच्छा, बनी बिल्कुल मुकम्मल कौन सी है आपके पास, कोई दिखा सकते हैं? गाड़ियाँ तो पान वाली खड़ी हुई है, ये वाली नहीं है अभी। ये तो अच्छा, सारी गाड़ियाँ चली गई है, अभी थोड़ी देर पहले भी एक गाड़ी गई है। अच्छा, यानी ये बगैर दरवाजों के 1 से 1.5 घंटे का काम है, उसका काम कंप्लीट हो जाएगा, तैयार हो जाएगी। ही काशिफ भाई आहे, ऐं मां नंबर भी इनजो मेंशन कंदुसि। जेकी समोसे पकोड़े वाली मां तव्हांखे गाड़ी ॾेखारी 60,000 जी, दरवाज़नि सां 60,000 जी, बगैर दरवाजे के बगैर दरवाज़ों के 50,000। 50,000 जी। अगर कंहिं दोस्त खे ये पसंद आई आहे त मां चौधारी वीडियो खे घुमाए थो वञा, वठणी कंहिं दोस्त खे खपे त ही मां नंबर मेंशन कंदुसि, भाऊ सां राब्तो करे। व्हील जे बारे में ॼाण तव्हांखे खपे, टायर जे बारे में, रिम वग़ैरह जेकी रेडी थींदी आहे उन जे बारे में तव्हांखे ॼाण खपे त तव्हां भाउ खां पुछी सघो था फ़ोन करे। आप कहाँ से लेने आए हो, कहाँ लेके जाओगे? हम तो लेके जाएगा, किधर लेके जाएगा भाई? बिहार कॉलोनी। बिहार कॉलोनी। अभी कोई चीज़ पसंद नहीं आई आपको? पसंद तो नहीं। इतवार वाला दिन है ना, काफ़ी दुकान बंदी भी है। सारा बंद है, देख लेगा, फिर भी ढूंढ रहे, देख लेगा, मिल जाएगा, अल्लाह मालिक है। किधर जाओगे? बांग्लादेश। पैसा नहीं, 40 साल हुआ, गरीब आदमी। तो इधर फैमिली होगी ना आपकी? फैमिली है उधर है बांग्लादेश में? हाँ जी। तो मर गया, 2 बहन। अभी आप इधर अकेले हो? अकेला मैं इसी में, मेरा कोई नहीं है। अच्छा, पैसा नहीं है मेरा बच्चा। कितना खर्चा आएगा बांग्लादेश का? 3 लाख मांग रहा है। 3 लाख? जी। पूरी फैमिली उधर ही, बस आप ही इधर हो? रहते हो किधर हो? फुटपारे में रहता हूँ, दरबारों में। अच्छा, फुटपारी पे? जी, दरबारों में सोता हूँ, दरबारों में, मस्जिदों में? जी, दरबारों में सोता हूँ। अच्छा, ही आहे आसिफ भाई जो दुकान है। आसिफ भाई का एड्रेस तव्हांखे, आसिफ भाई ये दोस्तों को आप मुकम्मल एड्रेस बता दें, कहाँ पड़ेगा ये? ये एड्रेस पड़ेगा आपका, अल्लाह आपका भला करे, रंचोलेन चूनापट्टी। चूनापट्टी ठेला मार्केट। ठेला मार्केट, ठीक है। अभी हाणे जेको आहे न, तव्हांखे मां नंबर भी मेंशन कयां थो आसिफ भाई जो, ऐं जंहिं दोस्त खे अगर रेड़ो वग़ैरह वठिणो आहे त हितां अची वठी सघे थो। हितां तव्हांखे सुठे रेट में रेड़ा मिलंदा, यूज़ में तव्हांखे रेड़ा मिलनि था त अञा बहितर आहे तव्हांजे इलाइक़नि मां। पर अगर नओं जंहिंखे वठिणो आहे त हिते तव्हांखे रेट सुठा मिलंदा। आसिफ भाई इनके टायर के थोड़ा रेट बता दो मुझे। ये फाइबर के पहिए आएंगे। सही है, फाइबर के हैं। हाँ, इसके जो है तकरीबन 5,500 रुपये के 4 हैं। 5,500 के 4। और ये मोटरसाइकिल के आएंगे, ठीक है, होते पुराने हैं। ये वाले भी मिलेंगे 7,500 रुपये के। 7.5। और 125 के टायर? 125 के जो है वो आपको मिलेंगे तकरीबन 10,000 रुपये के 4। 10,000 के 4 कंप्लीट माना, यानी मुकम्मल सेट। हाँ। ठीक है। पान वगैरह गुटको छालिया सिगरेट वगैरह जी भी ये तैयार लगी पई है। हमारे साथ मौजूद है रेहान भाई। कैसे है, तबीयत सही है? अल्लाह का शुक्र है। अच्छा, ये गाड़ी आप बना रहे हो, कितने की है? ये 38,000
38,000 की। काम अधूरा है ना अभी? अभी शीशे लग रहे हैं। अभी ये शीशे वगैरह भी लगेंगे इसमें। फुल फाइनल कितने हो जाएंगे दोस्तों के लिए? 35,000 हो जाएंगे फाइनल। अच्छा, आपका नंबर वगैरह, कार्ड वगैरह? कार्ड तो भी दुकान में बंदे, इसमें देख लो दरवाजे पे लिखा हुआ है नंबर। अच्छा, दरवाजे पे नाम लिखा हुआ है। ही जो नंबर मां तव्हांखे ॾेखारियां थो वीडियो वसीले, मेराज कारपेंटर लिखियल आहे। ही अगर पान सिगरेट वगैरह जी ये तव्हांखे गाड़ी पसंद आई है तो ही रेहान भाई सां तव्हां राब्तो करे सघो था। ही गाड़ी ॾिसो, हिते हिकिड़ो दुकानु आहे, हिते घटि में घटि 30 खां 35 दुकान आहिनि जिते मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा हर डिज़ाइन जा रेड़ा तव्हांखे मिलंदा, टायर मिलंदा। ॾिसो था न, अॼु त आचर ॾींहुं आहे, पोइ बि सुठी इहा मार्केट हिकिड़े क़िस्म जी खुलियल आहे। कुझु चंद ई दुकान बंदि आहिनि, बाक़ी माना ही दुकान तमामु जेको आहे सो खुलियल आहिनि। जिथे किथे तव्हां नज़र विझो होॾे ॾिसो उहो खुलियल आहे। हे विच ते 2 दुकान बंदि आहिनि। आचर वारे ॾींहुं बि माना तव्हांखे हितां रेड़ा मिली सघनि था ऐं इलाही दुकान हिते खुलियल हूंदा आहिनि। ही परियों दुकानु ॾिसो, रिमूं, टायर वग़ैरह सभु कुझु तव्हां हितां वठी सघो था। ही रेड़ो ॾिसो, ही घटि में घटि चाचा केतिरा मण खणंदो हे? 7-8 मण उठाएगा? 7-8 मण खणी वेंदो न हे? 7-8 मण साईं हे वज़न खणी वेंदो। तव्हां वॾे में वॾो खणी हिते भली फ्रूट हणो, भाॼी हणो, ऐं ही तव्हांखे माना हिन जो जेको रेट ॿुधाईंदो हलां 22 खां 23,000 ताईं हे तव्हांखे रेड़ो हिते मिली वेंदो। ऐं ही जेके रेड़ा बीठा आहिनि हिननि जी जेकी क़ीमत आहे 25,000 आहे। हिन जी काठी बि सुठी आहे, VIP आहे, टायर बि VIP अथसि। ही जेकी गाड़ी तव्हांखे मिलंदी घटि में घटि 25,000। हा दोस्तों, उम्मीद है तव्हांखे ही वीडियो वणियो हूंदो। बाक़ी जेके नंबर मां हिन वीडियो ते मेंशन कयां थो उन ते तव्हां राब्तो करे सघो था। भली तव्हां सिंध जे कहिड़े बि कुंड कुर्छ में आहियो, रेट मालूम करे सघो था या रेट वठी सघो था। कमानी जा, टायरनि जा, रेड़नि जा रेट हितां वठी सघो था। तो मूंखे जो इजाज़त, अलाह ख़ुशि कर तव्हांखे जेॾां थे तेॾां।